नाज़रीन, डीपरो ॻोठ मालीहार में लगायल बिजली हलंदड़ आरओ प्लांट 3 सालन खां ख़राब ऐं बंद पियल आहे। ॻोठाणनि जे बार शिकायतनि बावजूद पब्लिक हेल्थ खाते ऐं ओस्लो कंपनी प्लांट जी न मरम्मत कई आहे, न ई वरी प्लांट हलायो वञे थो। प्लांट ख़राब ऐं बंद हुअण करे मौजूदा मशीनरी तबाह थी रही आहे। ॻोठाणनि डिप्टी कमिश्नर थर पार्कर खां मुतालबो कयो आहे त मरम्मत करे प्लांट हलायो वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ओस्लो कंपनी थर में प्लांट हलाइण जूं कूड़ू दवाऊं करे करोड़ रुपया माहार करप्शन करे रही आहे, जॾहिं त मालीहार जा समूरे थर जा प्लांट नाकारा बणियल आहिनि। ॻोठाणनि पारां प्लांटनि जी बहाली लाइ एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।